स्पीच खे खणी हिते था कयूं थोरो पोइ हिते था खणी कयूं ॿिन्हिनि जी शानदार तारीफ़ न बहितरीन आहे बजा फ़ैसिलो ॿिन्हिनि जी बहितरीन हुनखे भई शागिर्द आहियो मुंहिंजा हिनजे करे हिन छोकिरीअ खे बाक़ी हीउ जेको क्विज़ जो प्रोग्राम थियो उहो तव्हां जे लाइ नओं हुयो इन अंदाज़ में जीअं अंदाज़ में थियो आहे तव्हांखे मिट ॾिनो अवां हुनखे यादि कयो यादि करण खां पोइ अवां हिते जेके थोरी तकलीफ़ थी वई जीअं उहो 8 पियो चवे 8 उन्हनि खे 11 आहिनि ठीकु आहे न इहो को मसइलो कोन्हे को ऐं इलाही साईं खे मां मुबारक थो ॾियां पुत्र साहिब खे इलाही सुठो पियो ऐं उमेद थो रखां साईं अहिड़ा प्रोग्राम हिते जेके थींदा रहंदा प्रोग्राम न आहे असां वटि मुख़्तलिफ़ एक्ट थींदा आहिनि ऐं उन में तव्हां भरपूर नमूने सां जेके प्रोग्राम अरेंज कंदो त इलाही सुठी ॻाल्हि थी बहितर थियो हाणे फस्ट सेकंड थर्ड त अनाउंस थी चुका आहिनि बाक़ी काफ़ी ॼण जो साईं ॼण जो मां साईं खे रिक्वेस्ट कंदुमि त अची वियो सुराग करे To subscribe our channel, like, share and comment, please.